सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त इंसान जेके भी आहियूं, असांजे मालिक जी एॾी वॾी रहमत आहे जो असां कुझु बि करे सघंदा, कुझु बि बणिजी सघंदा, लेकिन असां थोरो थोरो सम्झी करे हलूं। हिकिड़ी कहाणी आहे, कहानी आहे, पोइ आहे या न आहे हुन सां मुंहिंजो कोई वास्तो कोन्हे, लेकिन कहानी दमदार आहे, वरी कमाल जी आहे। कहानी आहे तो जॾहिं ब्रह्मा सृष्टि थिया ई पए, उन वक़्तु जेके जेके जीव उन पैदा कया पे थे, तो हर कंहिंखो पुछंदो तोखे कहिड़ी नेचर जा, तोखे छा खपे, तोखे कीअं रहणो आहे। पोइ शेर आयो, चए मूंखे बहादुर ॾे, कोयल आई मूंखे मिठो ॿोलण ॾे। हर कंहिं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां उहो सभिनी खे ॾींदो पिए वियो। कंहिंखे कुझु कहिड़ी नेचर ॾिनई, कंहिंखे कहिड़ी नेचर ॾिनई, पंहिंजे हिसाब सां ठही थो ॾींदो वियो। उहो जॾहिं इंसान जो वारो आयो तो उनको पूछे, चए हाल तोखे छा खपे। तो इंसान पैदा थियो, अॼु ताईं ओड़ी नेचर आहे। उनको जीअं पुछे तोखे छा खपे, उन चए जेको तोखे वणे बसि उहो ॾे, न सघे जेको तोखे सही लॻे उहो ॾे। ऐं अॼु ताईं इंसान जी उहा नेचर आहे। जंहिं महिल जेके चवंदा आहिनि, चवंदासीं जीअं तूं चवे, जेको तूं चवे, अॼु ताईं वादा, जेको तव्हां चओ उहो सही आहे। चवण जे लाइ त जंहिंखे चओ पहिरियां लफ़्ज़ इहो चवंदो, इंसान जी नेचर। कोई बि वॾो पुछे, जेको तव्हां चओ, जेको तूं चए, त साम्हूं बि बिरबाओ। जीअं पुछे तव्हांखे छा खपे, जेको तव्हां चओ, जेको तव्हांखे सही लॻे उहो असांखे ॾियो। चवां मां सभई जेके जुड़े में आहियां जीवन मां, सभिनी खे पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो पिया। जेको जेको चए थो, तव्हां बि जेको चओ उहो तव्हांखे ॾियां। चए न सही, जेको तूं चए, बसि जेको तोखे सही लॻे बसि उहो सॼे लाइ सही आहे। उहो पंहिंजी नेचर वारो। त बिरमा साम्हूं उन बि चए ठीकु आहे, तव्हां सभई सन्यासी थियो वञी। सभई सन्यासी थियो जेके आहियो। हाणे सभिनी जो मथो पहिरियों इंसान जो, अॼु त इंसान जी नेचर आहे। पहिरियों चवंदो सही, जेको तूं चए, वरी उनखे चओ, चवंदासीं कुझु त ख़्यालु कर, जेको चओ वरी फेराए करे बनाइण पंहिंजी जी कंदो, ॿिए जी ॿुधंदो किथे। अॼु ताईं कंदो उहो ई आहे जेको पंहिंजी मर्ज़ी हूंदी अथसि, लेकिन चवंदो ॿिए खे जीअं तूं चओ। उन बि चओ जेको तव्हां चओ, बिरबा बि चओ सन्यासी थियो। सन्यासी थियूं, बाक़ी उहो पैदा छो थियासीं, पोइ पैदा ई न थियो। पोइ जहिड़ा आयासीं ओड़ा पोइ पहुचा केंदासीं, को त हुजो ई न। तंहिंजे करे कुझु त ख़्यालु कर। बिरबा चओ ठीकु आहे, भले त गिरस्ती थियो। सभिनी चओ ठीकु आहे, इहो सही आहे, पोइ इहो थींदो। दिमाग़ जी ॻाल्हि खोपड़ी सही थी विया। एतिरे में जेके देव देवता हुया सभई फिरी आयसि। चवंदे गृहस्थी थींदा, इहे त सभु असांखो बि वणंदा। छाकाणि घर हूंदो, परिवार हूंदो, ॿार हूंदो, संसार हूंदो, हे त सभु कुझु हूंदा। ऐं हे दिमाग़ी तरह बि ॾाढा होशियारु। न कोई तपस्वी हूंदो, कोई मंदरु हूंदो, कोई चङी जॻह हूंदी, कोई शेवा हूंदी, कोई भाव हूंदो। हे जिथे हूंदा कमाए करे पंहिंजा हिसा बि ॾींदा। इन करे उते बि लॻे था। इन करे उन्हनि शुरूआत ई धर्म जे नाले ते ॾियण जी कई। पहिरियों ई गोथरी ॾेई छॾी अथनि, भई चङे पासे ॾे, असां मान मर्यादा सां हलंदासीं, धर्म सां हलंदासीं। तंहिंजे करे उते जेका तपस्या थींदी, जेके तपस्या कंदा, जेके खाईंदा पींदा, हिन जो सॼो भाग त हिननि खे हिक खे मिलंदो। इन करे हे घड़ी खनि सुबुह जो न शुभ शाम नाम ध्यानु कंदा, सो हक़ीक़त में इहे त हिते बि स्वर्ग में हूंदा, अॻिते बि स्वर्ग में हूंदा। इन ॿई चार हिन जा ठहंदा जेके बि आहे। तंहिंजे करे इहे त असांखो बि घणो वणंदा। तंहिंजे करे हिन जेका नीति रिवाज जेको बि ठाहींदा पाण, दिमाग़ी तरह ॾाढा होशियारु आहिनि।
हे अहिड़ा कंदा हिते बि स्वर्ग में रहंदा उते बि स्वर्ग में रहंदा। तो ब्रह्मा चयईं त ॾिस मां हिनखे चयो भई जेको तव्हांजी मर्ज़ी जेको चाहे उहो तव्हां थियो, तुंहिंजो जीअं तूं चवे। पर वरी ॿिए दफ़े ॻाल्हि उहा कयूं जेका उन्हनि खे पसंदि आई। मां हिकु ॿुधऊं, मां चयो मां सन्यासी छो ओड़ी महिल मुंहुं फेरे वेही रहिया चई ॿियो कुझु कर। मांजी ॿुधऊं, मांजी ॿुधी न थी करे न। इन करे जेकॾहिं इहे मान मर्यादा हलंदा, दान पुण्य सत्कर्म चङाई बहितरी हलंदा, थोरो थोरो इहे कंदा त हक़ीक़त घर परिवार संसार घुमण फिरण हिनखे मान मर्यादा एतिरो मिलंदो जे हिते बि ख़ुशि हूंदा अॻिते बि ख़ुशि हूंदा।